जीजल मंडी सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। नौशर फिरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राजा रईस सोलंकी नौशर फिरोज़ सिंध बार मेंबर अब्दुल सत्तार लहराणी जे सॾ ते वकला बिरादरी सियासी समाजी सिविल सोसाइटी के माण्हुनि नेशनल हाईवे बंद करे कश्मीर के मुग़विन की बाज़ियाबी लाइ धरणो लगायो वियो। रोड के ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअत्तल थियल है। धरणे में शौकत पोहियो, मुश्ताक बुर्दी, अमर इम्तियाज़, सुहेल मंगी, शेर मोहम्मद उजण, यूनिस राजपर, अतीकुर रहमान विस्तड़ो, महानूर शेख, शाहिद खोखर, एसटीपी तालुका अगवान असद चांडियो, ज़मीर सहतो, पीपी शहीद ठटो अगवान खालिद चांडियो, वसीम डंगराज ऐं ॿियनि धरणे की हिमायत कई। धरणे के अगवान सिंध बार के मेंबर अब्दुल सत्तार लहराणी मीडिया के ॿुधायो त सिंध दाड़ियल चोरनि ऐं सरदारनि के हवाले कई वई है। रोज़ माण्हू अगवा थी रहा आहिनि। कश्मीर की पुलिस इन महल ताईं कख भनी बीणो नाहे कयो। अमर इम्तियाज़ ॿुधायो त पुलिस दाड़ियल सरदार बुट बणियल आहिनि। हथ सां माण्हू अगवा कराए उन्हनि खां बुंग तलम कयो वञे थो। हीउ धरणो ओसि ताईं जारी रहंदो जेसिताईं कश्मीर वारो धरणो जारी रहंदो। उन्हनि निगरान हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त कच्चे में ऑपरेशन करे अगवा थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराए सिंध मां दाड़ियल कल्चर ख़त्म कयो वञे। ॿिए सूरत में समूरी सिंध जा रोड ब्लॉक करे धरणा लगाया वेंदा।